बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दरियानी जो प्रोग्राम कश्मीर टाक सां आहियां सुभान कोसो। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में ॿ अहम इशू आहिनि, उन ते ॻाल्हि ॿोल कबी। हिकु इशू आहे लाड़काणे पुलिस तक़रीबन 3 ॾींहं पहिरियां दावा कई त लाड़काणे जे कचे में नारे जो जेको आहे पठान नारे जो समेत 6 धाड़ेलनि खे पुलिस मुक़ाबले में मारण जी दावा कई ऐं उहो पुलिस मुक़ाबलो अॼु जेका वीडियो सोशल मीडिया ते जेका वायरल थी आहे, उनखां पोइ उहो जेको मुक़ाबलो आहे उहो मशकूक थींदे नज़र अचे। उन सां गॾोगॾु कश्मीर कंदकोट ज़िले में कबीलाई तकरारनि हिकु भेरो ॿीहर कर खयो आहे। अॼु कंदकोट जी सिविल सोसाइटी कंदकोट में हिकु ज़बरदस्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इहो मुतालबो कयो आहे त कबीलाई तकरार जे ख़ात्मे लाइ जेका इंतिज़ामिया आहे उहा तहरुक वठे। ॻाल्हि जी शुरूआति कबी लाड़काणे पुलिस जी जेको 3 ॾींहं पहिरियां SSP मसूद अहमद बंगिश पारां जेको आहे त इहा दावा कई वई त लाड़काणे जे कचे में पठान नारे जो समेत 6 नारे जो धाड़ेलनि खे पुलिस मुक़ाबले में मारियो वियो आहे। अहिड़े तरीक़े सां वरी ख़ैरपुर पुलिस जी बि हिकु दावा साम्हूं जन इहो चयो त उहो पुलिस मुक़ाबलो असां कयो आहे ऐं धाड़ेलनि खे असां मारियो आहे। अञा इहो तकरार ईअं जो तीअं हले पियो त पर अॼु जेको पठान नारे जो आहे उनजे भाटे परवां हिकिड़ी जेका सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी आहे, जंहिंमें उहो इहो ॿुधाईंदे नज़र अचे थो त असांजे माइटनि खे लाड़काणो या ख़ैरपुर पुलिस न पर कलोड़ा बिरादरी असांजा दुश्मन हुया, तक़रीबन 200 माण्हुनि हमिलो करे उन्हनि क़तल कयो आहे। हाणे सुवाल इहो पैदा थिए थो त IG सिंध जॾहिं पुलिस लाइ 50 लख रुपयनि जो जेको ऐलान कयो आहे, उहो ऐलान जा पैसा हाणे लाड़काणो पुलिस जे हिसे में अचनि या ख़ैरपुर पुलिस जे हिसे में अचनि या उन्हनि कलोड़ा जेको हथियारबंद धाड़ेलनि उन्हनि जे हिसे में अचनि, आख़िर इहे पैसा कंहिंखे मिलंदा। पुलिस अक्सर जेके पुलिस जा मुक़ाबला आहिनि, जेके दावाऊं हूंदियूं आहिनि हाफ फ्राए ऐं फुल फ्राए, उन ते त पुलिस ईअं बि थियो आहे जॾहिं वीडियोज़ वायरल थियनि थियूं त पोइ वरी पुलिस खे उन्हनि पंहिंजे ते जेको पशेमान बि थियणो पए थो। पर हीअ वॾी तमामु वॾी दावा छो त मसूद बंगिश जो तमामु वॾो नालो आहे ऐं चङी साख रंदड़ हिकिड़ो SSP आहे। उनखे अगरि इहो मुक़ाबलो वाक़ई मशकूक हो त उन्हनि खे अहिड़ी दावा न करणु घुरिजे जो हाणे उन्हनि खे इन वीडियो खां पोइ पशेमानी जो मुंहुं ॾिसणो पवे। पर पुलिस खे इन तरफ़ थोरो ख़्यालु करणु घुरिजे ऐं अक्सर तरीक़े सां जीअं पहिरियां जेको असांजो नओं SSP आहे कश्मीर जो अमजद शेख साहब, उहे जॾहिं आया उन्हनि सां बि हिकिड़ो सेम तरीक़े सां तंगवानी में हिकिड़ी वीडियो जेका वायरल थी, पहिरियां हमरा उहो गिरफ़्तार थियो, उनखां पोइ उनखे हाफ फ्राए कयो। जॾहिं उहा वीडियो त जॾहिं साहिबनि उहा वीडियो शेयर कई त हिकिड़ो तासुर इहो बि अचणु शुरू थियो त बाबा आख़िर इहे धाड़ेल ईअं न सम्झंदा। पर ठीकु आहे, उहा हिकिड़े माण्हू जी पंहिंजी राय आहे, पर कानून खां को बि मथां थी करे को क़दम न खणे त बहितर रहंदो आहे ऐं बाद में वरी पशेमानी जो मुंहुं बि नथो ॾिसणो पए। इन सां गॾोगॾु जेको ॿियो मां ज़िक्र कयो, कश्मीर कंदकोट ज़िले में जेके कबीलाई तकरार आहिनि उन्हनि हिकु भेरो ॿीहर कर खयो आहे। इहो कर तॾहिं खयो जॾहिं सरदार अहमद अली ख़ान बंगवार जे काफ़िले ते हमिलो थियो, जंहिंमें हू पाण उनजो पुटु ज़ख़्मी थिया। उनखां पोइ जेका उहा FIR आहे उहा तेगाणी सरदार समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि ते दाख़िल थी ऐं उन में अञा ठापुर अचण जी कोशिशि, छो त कुझु जेके माण्हू आहिनि उन्हनि कोशिशि कई थी तकरार न वधे। अञा उनमें कोशिशि जेका जारी हुई त वरी कश्मीर जे वैगन स्टैंड ते जेको आहे त सब्ज़ोई बिरादरी हिकु नौजवान खे गोलियूं हणी क़तल कयो वियो। उनखां पोइ उन मामले में वरी थोरी गर्मी नज़र आई ऐं न जेका FIR आहे उहा सरदार अहमद अली ख़ान जे पुटु नियाज़ अली ख़ान बंगवार ते दाख़िल थी आहे। हाणे अॼु जेको कंदकोट में एहतजाज थियो आहे, सिविल सोसाइटी पारां जेके शहर जे माण्हुनि तमामु हिकिड़ो भरपूर एहतजाज कंदे इंतिज़ामिया जो जेको ध्यानु आहे उहो इन तरफ़ छिकाइण जी कोशिशि कई आहे त कबीलाई तकरार जे ख़ात्मे लाइ इंतिज़ामिया तहरुक में अचे, छाकाणि त कश्मीर कंदकोट ज़िले पर सॼी सिंध इन कबीलाई तकरार सबबु तमामु घणो भोॻियो आहे ऐं कश्मीर ज़िले में वॾे अरसे ताईं इन मामले में ठापुर हुई। इन खां पहिरियां जखराणी भयो तकरार हो ऐं ॿिया केतिरा ई तकरार हुया जेका इंतिज़ामिया ख़तमु कराया। पर हाणे वरी हिन जेको तकरार कर खयो आहे त इंतिज़ामिया खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। तकरारनि सबबु सिंध जे जेका असांजे ज़िले जी तालीम आहे उहा मुतासिर थिए थी, केतिरा ई स्कूल वीरान थियनि था। तंहिं करे जेको अॼु जो एहतजाज आहे उनखे असांजी इंतिज़ामिया नॉर्मल न वठे ऐं संजीदा तरीक़े सां वठे, जंहिंखां पोइ उमेदु थी सघे थी त इहे जेके मामलात आहिनि इहे कबीलाई तकरार इहे न वधंदा। तंहिं करे असांजी कश्मीर ऐं कंदकोट जेका ज़िले इंतिज़ामिया आहे उनखे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं जेके कश्मीर कंदकोट जे नौजवाननि सिविल सोसाइटी तमामु वॾो हिकिड़ो आवाज़ु बुलंद कयो आहे, उन्हनि जे आवाज़ खे वरनायो वञे। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जी इजाज़त, सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले ते असां मुलाक़ात थींदी। अल्लाह भाई।